इट इज़ द कैपिटल सिटी ऑफ चाइना। चाइना जे गादीअ जो हंधु कहिड़ो आहे? तेहरान, काबुल, बेजिंग, इस्लामाबाद। त इन जो सही जवाबु आहे सी, बेजिंग। यानी चाइना जे गादीअ जो हंधु बेजिंग आहे। अॻिलो सवाल आहे, विच इज़ द कैपिटल सिटी ऑफ अफ़गानिस्तान। अफ़गानिस्तान जे गादीअ जो हंधु कहिड़ो आहे? तेहरान, काबुल, बेजिंग, इस्लामाबाद। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे काबुल। विच इज़ द कैपिटल सिटी ऑफ ईरान। ईरान जे गादीअ जो हंधु कहिड़ो आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ए, तेहरान। ईरान जे गादीअ जो हंधु तेहरान आहे। वाट इज़ द ओल्ड नेम ऑफ अफ़गानिस्तान। अफ़गानिस्तान जो पुराणो नालो छा आहे? फारिस, आरियाना, यसरब, नन ऑफ दीज़। त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी, आरियाना। अफ़गानिस्तान जो जेको पुराणो नालो आहे उहो आरियाना आहे। अॻिलो सवाल आहे, वाट इज़ द ऑफिशियल नेम ऑफ हिंदुस्तान। हिंदुस्तान जो सरकारी नालो छा आहे? जमहूरिया हिंदुस्तान, बम्बई, भारत, नन ऑफ दीज़। करेक्ट ऑप्शन आहे भारत, ऑप्शन सी। हिंदुस्तान जो जेको सरकारी नालो आहे उहो भारत आहे। वाट इज़ द कैपिटल सिटी ऑफ हिंदुस्तान। हिंदुस्तान जे गादीअ जो हंधु कहिड़ो आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे सी, न्यू दिल्ली। न्यू दिल्ली हिंदुस्तान जे गादीअ जो हंधु आहे। अॻिलो सवाल आहे, विच इज़ द नेशनल लैंग्वेज ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान जी क़ौमी ॿोली कहिड़ी आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे उर्दू, ऑप्शन सी। उर्दू पाकिस्तान जी क़ौमी ॿोली आहे। अॻिलो सवाल आहे, हू फाउंडेड सिंध मदरसुल इस्लाम। यानी सिंध मदरसुल इस्लाम जो बुनियादु कंहिं रखियो? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे हसन अली आफंदी, ऑप्शन बी। हसन अली आफंदी सिंध मदरसुल इस्लाम जो बुनियादु रखियो। नओं सवाल आहे, वेयर इज़ लोकेटेड द सिंध मदरसुल इस्लाम। सिंध मदरसुल इस्लाम किथे वाक़िअ आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ए, कराची। सिंध मदरसुल इस्लाम कराचीअ में वाक़िअ आहे। ॾहों सवाल आहे, हाउ मेनी डेज़ आर देयर इन इस्लामिक कैलेंडर। इस्लामी साल में घणा ॾींहं हूंदा आहिनि? करेक्ट ऑप्शन आहे 354। इस्लामिक जेको असांजो कैलेंडर हूंदो आहे उन में 354 ॾींहं हूंदा आहिनि। अॻिलो सवाल आहे, हाउ मेनी डेज़ आर देयर इन सोलर कैलेंडर। शमसी साल में घणा ॾींहं थियनि था? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे 365। हाउ मेनी डेज़ आर देयर इन लीप ईयर। छलांगी साल में घणा ॾींहं थियनि था? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे 366। ऐं हर चौथे साल लीप ईयर थींदो आहे सोलर कैलेंडर में। ठीकु आहे। हाउ मेनी डेज़ इज़ डिफरेंस बिटवीन इस्लामिक कैलेंडर एंड सोलर कैलेंडर। इस्लामी साल ऐं शमसी साल में घणनि ॾींहंनि जो फ़र्क़ु आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे 11। अॻिलो सवाल आहे, वाट इज़ दी एब्रीवेशन ऑफ एडी। एडी जो मख़फ़फ़ छा आहे, यानी उनजो फुल फॉर्म छा आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे एनो डोमिनी। एनो डोमिनी एडी जो फुल फॉर्म आहे। अॻिलो सवाल आहे, विच इज़ द हाईएस्ट पीक ऑफ हिंदूकश माउंटेन। हिंदूकश जबल जी मथां जी चोटी कहिड़ी आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी, तिरचमीर। तिरचमीर हिंदूकश जबल जी मथां जी चोटी आहे। विच इज़ द हाईएस्ट पीक ऑफ कराकरम माउंटेन। कराकरम जबल जी मथां जी चोटी कहिड़ी आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ए, यानी केटू। केटू कराकरम जबल जी मथां जी चोटी आहे। विच इज़ द हाईएस्ट पीक ऑफ हिमालय माउंटेन। हिमालय जबल जी मथां जी चोटी कहिड़ी आहे? करेक्ट ऑप्शन आहे सी, नांगा पर्बत। नांगा पर्बत हिमालय जबल जी मथां जी चोटी आहे। विच इज़ द हाईएस्ट पीक ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान जी मथां जी चोटी कहिड़ी आहे? त करेक्ट ऑप्शन आहे केटू। केटू पाकिस्तान जी मथां जी चोटी आहे। विच इज़ द सेकेंड हाईएस्ट पीक ऑफ द वर्ल्ड। दुनिया जी ॿियो नंबर मथां जी चोटी कहिड़ी आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे केटू। केटू दुनिया जी ॿियो नंबर मथां जी चोटी आहे ऐं पाकिस्तान जी ही सभ खां ऊची चोटी आहे। अॻिलो सवाल आहे, विच इज़ द हाईएस्ट पीक ऑफ वर्ल्ड। दुनिया जी सभ खां मथां जी चोटी कहिड़ी आहे? इन जो करेक्ट ऑप्शन आहे माउंट एवरेस्ट। माउंट एवरेस्ट दुनिया जी सभ खां मथां जी चोटी आहे। द हाइट ऑफ माउंट एवरेस्ट। माउंट एवरेस्ट जी ऊचाई केतिरी आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ए, 8611 मीटर। 8611 मीटर माउंट एवरेस्ट जी ऊचाई आहे। हाउ मेनी प्लेटोज़ ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान जा मथां पट घणा आहिनि? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे 2। ठीकु आहे, यानी 2 पाकिस्तान जा मथां पट आहिनि। विच इज़ द लार्जेस्ट प्रोविंस ऑफ पाकिस्तान बाय पॉपुलेशन। आबादी जे लिहाज़ खां पाकिस्तान जो वॾो सूबो कहिड़ो आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बी, पंजाब। पंजाब आबादी जे लिहाज़ खां पाकिस्तान जो सभ खां वॾो सूबो आहे। विच इज़ द लार्जेस्ट प्रोविंस ऑफ पाकिस्तान बाय एरिया।
पखेड़ जे लिहाज़ खां पाकिस्तान जो सभ खां वॾो सूबो कहिड़ो आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे बलूचिस्तान। बलूचिस्तान पखेड़ जे लिहाज़ खां पाकिस्तान जो वॾो सूबो आहे ऐं पंजाब आबादी जे लिहाज़ खां पाकिस्तान जो सभ खां वॾो सूबो आहे। विच इज़ द कैपिटल सिटी ऑफ पाकिस्तान? पाकिस्तान जे गादीअ जो हंधु कहिड़ो आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे इस्लामाबाद, ऑप्शन डी। विच इज़ द कैपिटल ऑफ KPK? खैबर पख्तूनख्वा जे गादीअ जो हंधु कहिड़ो आहे? करेक्ट ऑप्शन आहे पेशावर। विच इज़ द कैपिटल सिटी ऑफ पंजाब? पंजाब जे गादीअ जो हंधु कहिड़ो आहे? इन जो सही जवाबु आहे लाहौर। पंजाब जे गादीअ जो हंधु लाहौर आहे। विच इज़ द कैपिटल सिटी ऑफ सिंध? सिंध जे गादीअ जो हंधु कहिड़ो आहे? त इन जो करेक्ट ऑप्शन आहे कराची। कराची सिंध जे गादीअ जो हंधु आहे। विच इज़ द कैपिटल सिटी ऑफ बलूचिस्तान? बलूचिस्तान जे गादीअ जो हंधु कहिड़ो आहे? करेक्ट ऑप्शन आहे कोटा। नागा पर्बत इज़ ऑल्सो नोन एज़? नागा पर्बत पिणु ॼातो वञे थो, त इन जो करेक्ट ऑप्शन आहे ए, नेक्ड और किलर माउंटेन। नागा पर्बत खे पिणु नेक्ड या किलर माउंटेन सॾियो वेंदो आहे। ठीकु आहे, सो उमेदु आहे लेक्चर तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं अगरि चैनल ते नवां आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं ईंदड़ वीडियोज़ जा नोटिफिकेशन तव्हांखे पहुची सघनि। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़।